सरदार साहब, माइंड यूर लैंग्वेज। मुंहिंजो छोरो बि अंग्रेज़ी पढ़ंदो आहे ऐं मां उनखे बि चवंदो तड़े चोरा मूंसां अंग्रेज़ी न ॻाल्हाईंदो कर, न ॻाल्हाईंदो कर। पर उहो बि कोन पढ़ंदो। भला इहो ॿुधाए त मूं का तुंहिंजे ॾुखंदड़ रग ते हथ रखियो आहे? मां तुझी हरियाणी न आहियां, पंहिंजे आपे में रहो। मां त पंहिंजे आपे में आहियां, पर जॾहिं खां वठी तो इहा ड्रेस पाती आहे न, तूं पाण आपे मां निकिरी वई आई। ॻाल्हि ॿुध, असुल ऐं नकुल खे पंहिंजे ज़हन में रख, ज़हन में। मूंखे मजबूर न कयो, प्लीज हितां हलिया वञो। पोइ अंग्रेज़ी में छा चवंदा आहिनि? सारी सारी। पर ॻाल्हि ॿुध, जेकर इन मामले में तुंहिंजो हथ निकितो न त पोइ छा पोइ? हाँ, तव्हांजो लिहाज़ थी कयां, तव्हां उॾाम लॻायो। इहो विसारे वेठा आहियो त के पुलिस ऑफिसर सां मुखातिब वेठा आहियो। यादि अथम, विसरियो ई कोन्हे। न तुंहिंजो माज़ी, न ई वरी तुंहिंजो मुस्तक़बिल। सरफराज़ अली ख़ान उॾामंदड़ पखीअ जो शिकार करण चङी तरह ॼाणे थो। मिस सनम ASP, मां तव्हांखे ऑफिस में बि अरेस्ट करे सघां थी, पर न, मूंखे ॻोठ जो भरम रखणो आहे। ऐं मथे मां हवा निकिरी वेंदव त की पुलिस ऑफिसर सां कीअं ॻाल्हाइबो आहे। हण मां बि चवां थो त हण हथ कड़ी। मां बि ॾिसां त तोखे बाहि जे शोलनि सां खेॾण जो केतिरो शौक़ु आहे। ऑफिस में कैमरा लॻल आहिनि, वीडियो महफ़ूज़ थी वियो आहे। सरफराज़ ख़ान, सरदार साहब, मूंखे बाबा जे ॻोठ जो भरम रखणु अचे थो। जंहिं मूंखे चयो त तव्हांजो लिहाज़ रखां, तंहिं करे इज़त सां चवां थी, तव्हां हितां वञी सघो था। वञा थो, पर मां तोखे ऐं तुंहिंजे पिणे जी इज़त खे बि ॾिसी रहंदुसि। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।